खुशामदीद दोस्तों अॼु जी हिन वीडियो में पाण क्लास 10 जो पोइम जेको आहे किंग ब्रॉस एंड द स्पाइडर यानी शाह ब्रॉस ऐं कोरीअड़ो। स्पाइडर चइबो कोरीअड़े खे, ऐं जेकॾहिं ढाटकी में पुछंदो त इनखे चइबो आहे गेलड़। ठीकु आहे। मां तव्हांखे इन जो सेंट्रल आइडिया ॿुधायां त दोस्तों हिन में शाइर जेको आहे एलिज़ा जेको आहे हू चए थी, हुन ज़िक्र कयो आहे हिकिड़े बादशाह ऐं कोरीअड़े जे विच में हिकिड़ी ॻाल्हि ॿोल जेको आहे त हिकिड़ो बादशाह हूंदो आहे, हूअ जंग ते वेंदो आहे, जंग सां वीचारो हारजी करे अची घर वीचारो वेही रहंदो आहे त उहो ॾिसंदो आहे त हिकिड़ो कोरीअड़ो उन जे घर में मथां खां किरंदो आहे ऐं उहो कोरीअड़ो बार बार मथे उन पंहिंजी ॼार ते चढ़ण जी कोशिशि कंदो आहे त बादशाह उन मां हिकिड़ो मैसेज हासिलु कंदो आहे ऐं बादशाह छा कंदो आहे, वरी हिकु दफ़ो कोशिशि कंदो आहे। हू सोचींदो आहे त जेकॾहिं हीउ कोरीअड़ो जेकॾहिं हीउ गेलड़ सभु कुझु करे सघे थो त वाई आई कैन नॉट, त मां इन खे छो नथो करे सघां। सो अहिड़े हवाले सां ॾाढी बहितरीनु कहाणी आहे ऐं मूंखे उमेदु आहे त तव्हांखे हीउ लेसन बिल्कुलु आसान तरीक़े सां सम्झ में ईंदो। त विदाउट टाइम वेस्टिंग अचो त लेसन खे स्टार्ट कयूं। दिस पोइम इज़ रिटन बाय एलिज़ा कुक 1889। चए थो हीउ बैत जेको लिखियो वियो आहे एलिज़ा कुक जेको शाइरा जो नालो आहे, जेका 1818 में पैदा थिए थी, 1899 धारे गुज़ारे वञे थी। बॉर्न इन लंडन, जेका लंडन में पैदा थी थी। शी वॉज द यंगेस्ट ऑफ 11 चिल्ड्रन, यानी ही जेके 11 जेके ॿारड़ा जेके हूंदा आहिनि उन्हनि मां नंढे में नंढी हूंदी आहे। शी वॉज एंटायरली सेल्फ एजुकेटेड, ही पूरे तरीक़े सां पाण मुरादी तइलीम याफ़्ता हूंदी आहे। एंड रोड द वर्सिस, ऐं केतिरा ई बंद लिखिया फ्रॉम द एज ऑफ 14, 14 साल जी ॼमार में। ही फर्स्ट वॉल्यूम यानी इन जो पहिरियों जेको वॉल्यूम जेको हो किताबड़ो हो, बीइंग पब्लिश एट द 17, जेको 17 साल जी ॼमार में हिन जो पब्लिश थियो। इन 1849 1849 में शी एडिटेड द पब्लिश्ड एलिज़ा कुक जर्नल, यानी इन जो पहिरियों जेको किताबड़ो जेको आहे उहो पब्लिश थियो, मार्केट में शाया थियो। हर वर्क इज़ सिंपल एंड हाईली मॉरल, इन जो कमु बिल्कुलु सिंपल आहे पर तमामु घणो इख़लाक़ी आहे। इन दिस पोइम, हिन पोइम में शी टीच द रीडर, ही सेखारे थी पढ़ंदड़नि खे वट शी ऑलवेज प्रैक्टिस, त हिन सदाईं प्रैक्टिस में छा कयो आहे इन हर ऑन लाइफ, पंहिंजी ज़िंदगी में। टू कीप ऑन ट्राइंग, हिन इहो ई कयो आहे त हमेशह कोशिशि कंदा रहो। एंड नेवर टू बी डिस्करेज, ऐं कॾहिं बि हिमत न हारियो। जीअं तव्हां ॿुधो हूंदो त हिम्मत करने वालों की कभी हार नहीं होती। सो लेट्स स्टार्ट दिस पोइम। दोस्तों शाइर किंग ब्रॉस जे हवाले सां पहिरीं पैरा में फरमाए थो त किंग ब्रॉस ऑफ स्कॉटलैंड, यानी स्कॉटलैंड जो जेको शाह बैरोस बादशाह, फलंग हिमसेल्फ डाउन। दोस्तों फलंग माना केराइण, हिन पंहिंजो पाण खे विहारे छॾियो। इन अ लॉनली मूड टू थिंक, चए थो हीउ अकेलाइप वारे मूड में सोचणु लॻो। टिस, दोस्तों टिस माना इट इज़ ट्रू, चए थो इहा हक़ीक़त आहे। ही वॉज मोनरच एंड वॉर ए कॉर्न, ही हिकु हुक्मरान हो, ही हिकु मोनरच माना हुक्मरान या बादशाह हो। एंड वॉर ए कॉर्न, ऐं हिन खे ताज पातल हो। बट हिज हर्ट वॉज बिगनिंग टू सिंक, पर हिन जी दिलि अकेली ऐं ग़म में ॿुॾल हुई। दोस्तों शाइर ॿी पैरा में फरमाए थो, फॉर ही हैड बीन ट्राइंग टू डू ग्रेट डीड, चए थो पर हू पंहिंजी क़ौम खे ख़ुशहाल बनाइण लाइ हिकु वॾो कारनामो सरअंजाम ॾियण जी कोशिशि करे रहियो हो। टू मेक हिज पीपल्स ग्लैड, त जीअं उन जा जेके अवाम जेकी आहे उन जे मुल्क में रहंदड़ हू ख़ुशहाल थी वञे। ही हैड टायर्ड, हिन बार बार कोशिशि कई बट कुडंट सक्सीड, पर कॾहिं बि कामयाबु न थियो। सो बीकेम क्वाइट सैड, तंहिंजे लाइ ही तमामु घणो उदास थी पियो। दोस्तों शाइर पैरा नंबर 2 में चए थो ही फलंग हिमसेल्फ डाउन इन अ लो डिस्पेयर, चए थो हिन पाण खे बिस्तरे ते सख़्त मायूसी में खणी उछलाए छॾियो। एज़ ग्रीव्ड एज़ मैन कुड बी, चए थो इन खे एतिरी तकलीफ़ थी, एतिरो ॾुखु थियो जेतिरो के माण्हू खे थी सघे थो। एंड आफ्टर ए वाइल, ऐं थोरे देरि खां पोइ एज़ ही पाउंडर्ड देयर, जीअं हिन गौर कयो हुते, आई शैल गिव इट ऑल अप, हिन ॾिठो त आउं सफ़ा हारजी वियो आहियां। ऐं
जेका आऊं हाणे कुझु कोन थो करे सघां, यानी मूंखे ही छॾणु खपे, यानी मूंखे हार मञणु खपे। दोस्तो शाइर पैरा नंबर 4 में फरमाए थो, नाउ जस्ट एट द मूमेंट ए स्पाइडर ड्रॉप, चए थो उन टाइम यकदमि हिकिड़ो स्पाइडर मथां खां किरियो, यानी कोरीअड़ो गेलड़ मथां खां अची हेठि किरियो, विथ इट्स सिल्किन कप वेब क्ल्यू, हू पंहिंजे मुलायम जेको कप वेब माना ॼारो क्ल्यू यानी जेका ढेरी धाॻो उन में अची हेठि किरियो, एंड द किंग इन द मिडेस्ट ऑफ द थिंकिंग स्टॉप, यानी बादशाह जेको हो उन विच में उहो सोचणु छॾे ॾिनो, जेको इहो सोची रहियो हो त आउं हाणे कुझु कोन थो करे सघां, हीअं थी वेंदो हीअं थी वेंदो, टू सी दैट स्पाइडर वुड डू वट द स्पाइडर वुड डू, ऐं हीउ ॾिसणु लॻो त हीउ कोरीअड़ो यानी गेलड़ ही छा थो करे। दोस्तो गेलड़ यानी कोरीअड़ो ढाटकी जो लफ़्ज़ अथई, ऐं पाण बि ढाटी आहियां सो बार बार अचे पियो। बाय द वे शाइर जेको 5 पैरा में चए पियो, चए थो इट वॉज़ लॉन्ग वे अप टू द सीलिंग डॉम, चए थो कोरीअड़ो ऐं छित जे गुंबस जे विच में काफ़ी मुफ़ासिलो हो, एंड इट हैंग बाय रॉब सो फाइन, चए थो निहायत सने धागे सां लटके रहियो हो, दैट हाउ इट वुड गेट टू इट्स कॉब होम, बादशाह जेको बरोस जेको हो उहो सम्झी न सघियो त हू कहिड़ी तरह पंहिंजी ॼारे वारे घर ताईं पहुची सघंदो। ही साॻी हेठियुनि लाइननि जो मतिलबु आहे, दैट हाउ इट वुड गेट टू इट्स कॉब वेब होम किंग बॉस कुड नॉट विन, यानी हाणे ही कोरीअड़ो पंहिंजी ॼारे ताईं कीअं पहुचंदो, जेको किंग बॉस जेको हो उहो इन सोच वीचार में हो। दोस्तो शाइर पैरा नंबर 6 में चए थो, इट सून बिगिन टू क्लिंग एंड क्रॉल, चए थो हुन जल्दी सां चिंबड़ण ऐं रिढ़णु शुरू कयो, स्ट्राइट अप सिधो थियो विथ स्ट्रॉन्ग इंडिवियर्स, ऐं ताक़त सां उन कोशिशि कई, बट डाउन इट केम विथ द स्लीपरी स्प्राल, चए थो सख़्तु महिनत सां धागे ते मथे चढ़ण जी कोशिशि कई, मगर हुन हिकु ई झटके सां जेका हेठि अची किरियो, एज़ नियर टू द ग्राउंड एज़ एवर, वरी उते जो उते ग्राउंड ते अची ग्राउंड जे वेझो किरियो जीअं पहिरीं हो। दोस्तो शाइर पैरा नंबर 7 में चए थो, अप इट रन नॉट ए सेकेंड कुड स्टे, चए थो हू मथे उथियो ऐं सेकेंड जे लाइ बि माना थोरो मथे थियो हुन धागे ते चढ़ियो, पर सेकेंड जे लाइ बि न तरसियो हुते, टू अटर द एट लीस्ट कंप्लेन, यानी मगर वरी बि अची पहिरें खां वधीक हेठि किरियो, टिल इट फील टिल लवर एंड देयर इट ले अ लिटिल डेज़ी एंड फेंट, चए थो हेठि ऐं हुन ते बेहोशी तारे वई ऐं उनखे चकर अचणु लॻा, यानी बेहोश थी पियो जेको कोरीअड़ो हो ऐं उनखे चकर अचणु लॻा। दोस्तो शाइर पैरा नंबर 8 में चए थो, इट्स हेड ग्रीव स्टेडी अगेन इट वेंट, हिन वरी जेको पंहिंजो मथो मथे कयो ऐं हलणु लॻो, एंड ट्रेवल्ड ए हाफ यार्ड हायर, ऐं अधु मीटर या अधु वाल खनि जेका मथे चढ़ियो, इट वॉज़ ए डेलिकेट थ्रीड इट हैड टू ट्रीड, चए थो पर धाॻो जेको नाज़ुक हो ऐं उहो हिकु अहिड़ो मुश्किल ऐं ॾुखियो रस्तो हो, एंड रोड वेयर इट्स फीट वुड टायर, जंहिं ते हिन जा पेर जेके हुआ उहे ॾाढा थकिजी पिया। दोस्तो शाइर पैरा नंबर 9 में ॻाल्हि करे थो, एंड इट फील एंड स्विंग पिलव, चए थो वरी लुॾंदे लमंदे हेठि अची किरियो, बट अगेन इट क्विकली माउंटेन, पर हू वरी जल्दीअ सां धागे जे मथे चढ़ियो, टिल अप एंड डाउन, ज़र मथे थिए ज़र हेठि किरे, नाउ फास्ट नाउ स्लो, कॾहिं तेज़ी सां चढ़े कॾहिं तेज़ी सां हेठि थिए, 9 ब्रेव अटैम्प्ट वर काउंटेड, हिन 9 दफ़ा बहादुरी वारा जेके अटैम्प्ट कया हमला कया। शाइरा स्टेंजा नंबर 10 में चए थी, श्योर क्राइड द किंग दैट फुलिश थिंग विल स्ट्राइव नो मोर टू क्लाइम, चए थो हाणे हिते बादशाह ॻाल्हि करे, चए थो ए बेवकूफ़ कोरीअड़ा तूं वधीक मथे न चढ़ी सघंदे, when it toils so hard to reach the cling and tremble every time, चए थो जेतोणीकि जेका तूं जॾहिं एतिरी सख़्त महिनत कोशिशि करण जे बावजूद बि हर वक़्तु अची पट ते थो किरी,
पैरा नंबर 11 बट अप द इंसेक्ट वेंट वंस मोर, पर जीत अञा थोरो वधीक मथे वियो। ओह मी इट्स एनॉक्शियस मिनट्स, अड़े मुंहिंजे लाइ इहो केॾा न ग़मगीन जेके लम्हा आहिनि। ही ओनली फुट फॉर हिस कैपवॉज डोर, चए थो जेको कोरीड़ो जेको आहे उहो पंहिंजे ॼार जे दरवाज़े ते रसण वारो आहे। ओ से विल ही लूज़ और विन इट, अड़े ॿुधायो ही कोरीड़ो खटे वेंदो या हार खाई वेही रहंदो। स्टेडली चए थो साबित कदमीअ सां विख वधाईंदे या आहिस्ते आहिस्ते इंच बाय इंच थोरो थोरो थींदे हायर एंड हायर ही गॉट, थोरो मथे वेंदो वियो एंड बोल्ड लिटिल रन एट द एवरी लास्ट पिंच। ऐं आख़िरी जेका लम्हो उन में ही हिकिड़ी वॾी बहादुर हिकिड़ी छलांग हई पुट हिम इन टू द नेटिव कोर्ट, जंहिंसां ही वञी पंहिंजे ॼारे में वञी फाथो। दोस्तों पैरा नंबर 13 में ब्रेवो ब्रेवो द किंग क्राइड आउट, बादशाह खां दांहं निकिरी वई ऐं शाबाश शाबाश। ऑल ऑनर्स टू दोज़ हू टायर्ड, चए थो दुनिया में सभ खां वधीक इज़त उन जी आहे जेको कोशिशि करे थो। द स्पाइडर अप देयर डिफाइड डिसअपियर, चए थो कोरीअड़े दिलेरी सां नाकामी जो मुक़ाबिलो कयो ऐं आख़िर ही कनक्योर्ड एंड वाई शुड नॉट आई, चए थो आख़िर हिन जेको आहे उहा फ़तह माणई, आऊं हिकु इंसान थी करे बि कामयाबु नथो थी सघां। यानी हिते कोरीड़े मां हिन बादशाह दोस्तो सबक़ु वरितो। हिन ॾिठो त हिकु कोरीड़ो जेको आहे हू पंहिंजी मंज़िल में कामयाबु थी वञे थो, ऐं हिकु इंसान आहियां छो नथो कामयाबु थी सघां। त हिते वरी हिन में हिकिड़ो बहादुर यानी हिकिड़ो जज़्बो अचे थो। हाणे त अहिड़े तरीक़े सां पैरा नंबर जेका लास्ट आहे 14 उन में ॾिसूं बादशाह छा थो करे। एंड ब्रॉस ऑफ स्कॉटलैंड ब्रेस्ट हिज माइंड, यानी स्कॉटलैंड जे बादशाह ब्रॉस पको इरादो कयो, हिमत कयई। एंड गॉसिप्स टेल द टेल, चए थो इहो ॾंद किथां जेके ॻाल्हियूं जेके आहिनि जेके वॾा चई विया आहिनि उन्हनि में बि चयो वियो आहे दैट ही टायर्ड वंस मोर एज ही टायर्ड बिफोर, चयो वियो आहे त हिन हिकु दफ़े वरी कोशिशि कई जहिड़ी हिन पहिरीं बि कोशिशि कई हुई। यानी हिकु दफ़ा वरी कोशिशि करणु खपे जहिड़ी दफ़ा पहिरीं कोशिशि बि कई हुई। एंड दैट टाइम डिड नॉट फेल, ऐं हू हुन दफ़े कामयाबु थी पियो। दोस्तों अहिड़े हवाले सां इन वरी वंस अगेन हिकिड़ी ट्राए कई ऐं वरी ट्राए करण सां ही पंहिंजी मंज़िल में कामयाबु थी वियो ऐं फ़तह माणियई। त दोस्तों ही हुई बादशाह ऐं कोरीअड़े जी कहाणी। होपफुली तव्हांखे सम्झ में आई हूंदी त बादशाह ॾाढो बहितरीनु सबक़ु वरितो आहे कोरीअड़े मां ऐं हुन वरी वंस अगेन ट्राए कई ऐं पंहिंजी मंज़िल में कामयाबु थी वियो। त दोस्तों होपफुली तव्हांखे मुंहिंजो ही वीडियो पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं वीडियो पसंदि आयो आहे त चैनल खे सब्सक्राइब ऐं प्लस में बेल आइकन खे तव्हां दॿाए छॾिजो त जीअं अहिड़े क़िस्म जा वीडियोज़ तव्हांखे टाइम ते मिली सघनि। त दोस्तों मिलूं था कि ॿी वीडियो में, तेसीं ताईं जे लाइ पंहिंजे भाउ चेतन दास भील खे ॾींदो इजाज़त। पंहिंजे अमड़ ऐं बाबा साईं जो ख़्यालु रखिजो। सिंध सलामत साथ सलामत, जेॾां पेर तेॾां ख़ैर, अल्लाह निगहबान।